पता है मेहर जे बिल्कुल ॿाहिरां अटक पेट्रोल पंप जेको मुकमल तौर ते ॿुॾी वियो आहे। ही मंज़र इंडस हाईवे जो रोड जो जेको मेहर खां कराची खे पाण में ॻंढींदो आहे। पानी आहे जंहिंखे राति कट ॾिनो अथनि इहो पाणी सिधो हाणे सिंधी बुटरा तरफ़ ऐं कीअं शाह तरफ़ वॾो पाणी आहे तक़रीबन 7-8 फुट पाणी आहे जो रोड खां इहो बंदि न ॾिनो आहे 5-6 फुट जेको हुन बंदि ते बि महिल 2 खां 3 फुट पाणी चढ़ी वियो आहे। हाणे हिन भटी रोड ॾे 3 कट ॾिना आहिनि जंहिंजे करे हीउ पाणी हलंदो सिंधी बुटरा कीअं शाह तरफ़। अल्लाह माफ़ी ॾे ही पानी तमाम स्पीड सां पियो थो अञा वधे। पानी बिल्कुलु एॾी छिका ॼण त नए गाह जो पानी पियो थो वहे मेन घिटीअ खां पियो हेठि। अल्लाह पनाह ॾे। ये मीर खान महला सॼो पानी लपेट में अञा परियां पियो पानी पियो थो अचे अछ लॻी पिया। तो अस्सलाम वालेकुम। ही खैरपुर नाथन शाह सिटी पूरो जो पानी के लपेट है अंदर अची वही है। सॼो शहर ॿुॾी वियो आहे। खैरपुर नाथन शाह गोलीमार कॉलोनी शाहबाज कॉलोनी मदीना कॉलोनी ऐं जेका ही तव्हांखे ॿुधाए रहिया आहियूं त मीर माला बुगिया माला शेख माला जोखिया माला सभु पाणी जे लपेट में अची विया आहिनि। खैरपुर नाथन शाह शहर सॼो ॿुॾी वियो आहे। खैरपुर नाथन शाह शहर सॼो ॿुॾी वियो आहे। हे पाणी जी छोलियूं ॾिसो वहकिरो ॾिसो पाणी तमामु तेज़ी। खैरपुर नाथन शाह जे तबाही जा मंज़र इलाही काल जो वरी ॾिसो ही खैरपुर नाथन शाह तबाही जा मंज़र अथव। ही ॾिसो शहर ही खुदावा जो पाणी ही ॾिसो केॾी स्पीड सां पियो हले खुदावा जो पाणी ही ॾिसो सभु 5-8 जॻह था खुदावा ही खैरपुर नाथन शाह जे तबाही जा मंज़र ॾिसो। ही असां तव्हांखे खैरपुर नाथन शाह जे तबाही जा मंज़र ॾेखारे रहिया आहियूं। ॿियनि शाह असांजी ॿुॾी वई आहे। ही इंडस हाईवे आहे जेको तव्हांजे साम्हूं ॾेखारियां थो। ही मुंहिंजा आङुर सां ॾिसो ही इंडस हाईवे अथव। नज़र अचे थो तव्हांखे इंडस हाईवे ते इंडस हाईवे हिते हुयो बिल्कुलु कुझु बि न बचियो आहे। बिल्कुलु खैरपुर नाथन शाह जी तबाही जा मंज़र ही ॾिसो था। खैरपुर नाथन शाह अथव। खैरपुर नाथन शाह बाईपास तबाही जा मंज़र ही पाणी शहर ये होटल अथई होटल ही खैरपुर नाथन शाह जी तबाही जा मंज़र असां तव्हांखे ॾेखारे रहिया आहियूं। केॾो न खैरपुर नाथन शाह सां ज़ुल्म थी वियो। अब आओ इन्होंने के खाने इन्होंने मानो के ओ इन्होंने के खाने ओए ये तो ये रखवा अपन में ये संजय खैरपुर नाथन शाह। मेरी पहचान वक्त की बात को सब्सक्राइब करें और कमेंट करें।